अशअरी रज़ियल्लाहु तआला फरमाए तो मुझे दिल बर हबीब फरमायो लक़द ऊतीतु मिज़मारम मिन मज़ामीर मिन आल दाऊद रब करीम मोके हजरत दाऊद अलैहिस्सलाम जे औलाद मजा आलमा सुरन मां हिकड़ो सुर अता फरमायो आहे। हजरत दाऊद अलैहिस्सलाम जो मिठास आवाज में एडो तो मिठास रखियलु हो जो हजरत दाऊद अलैहिस्सलाम जॾहिं ज़बूर जी तिलावत कंदो हो न त दरियाहनि जो पाणी भी पीहजी वेंदो हो, दरिया जो पानी रुकजी वेंदो हो, मच्छियूं ॿाहिरि निकिरी करे सोने दाऊद अलैहिस्सलाम जे ज़बूर जी तिलावत ॿुधंदियूं हुयूं। त अल्लाह जो नबी हजरत दाऊद अलैहिस्सलाम ज़बूर जी तिलावत करे थो त रब करीम सोने हबीब करीम जी ज़ुबान में भी अहिड़ी त मिठास रखी, अहिड़ी त मिठास रखी जो जॾहिं मुंहिंजा महबूब मक्के मदीने जे विच ते मकाम नखला वते वादी वते मुंहिंजा महबूब फजर जी नमाज में सहाबा किराम खे नमाज पढ़ाए रहा, अल्लाह जे कुरान जी तिलावत कयो फबी आई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सूरह रहमान जी तिलावत पिया कर बार बार ये लफ्ज आया कुछ अठया जिन होया जिन मुझे तुझे दिल पर हबीब जी जुबान मुबारक में अल्लाह जो कुरान ॿुधो फौरन हुजूर जे मथा ईमान आंदो, फौरन हुजूर जी ज़ात जे मथा ईमान आंदो। ईमान आणे करे जॾहिं पाण उहे जिन वापस मोटिया जिन्हनि खे चवण लगा अल्लाह जो कुरान गवाही थो ॾे, रब जो कुरान तो फरमाए अन्नहु इस्तमअ नफरुम मिनल जिन्न फक़ालू इन्ना समिअना कुरानन अजबा। सुभान अल्लाह। कोई जिन पैच अज असां अहिड़ो त कुरान ॿुधी आयासीं, अहिड़ो त रब जो कलाम ॿुधी आयासीं। अॼु अवां आया हो न जेॾी महिल तव्हां मोटंदो न चवंदो ईअं त अॼु असां वाह जो कुरान ॿुधी आया, वाह जो कुरान ॿुधी आयासीं। मिस्रनि जी ज़ुबान मां असां वटि मिस्री मशहूर हूंदी आहे त मिठी आहे, पर हो मुल्क भी मिठो छो जो इन मुल्क में सोनो यूसुफ अलैहिस्सलाम रहियो आहे जंहिंजो किस्सो भी ॾाढो मिठो। वरी उहे मिस्री हिते अची करे अल्लाह जो क़ुरान ॿुधाइनि अञा महफ़िल खे चंद जेका मिठास लॻी वेंदी त यकीनन असां तव्हां इन क़ुरान खे ॿुधो आहे, ॿुधाईंदासीं भी ऐं असां पंहिंजो ईमान इन जॻह ते रखंदासीं, हमेशह इन जॻह ते इस्तिक़ामत हूंदी असांजी त अल्लाह जे क़ुरान खे ॿुधी करे जिन पंहिंजनि जिन ॾे वञी करे चवण लॻा असां अहिड़ो त क़ुरान ॿुधोसीं, अहिड़ो त कुरान ॿुधोसीं, पर कुरान न अजबा अजीब कुरान, वाह जो कुरान हुयो। अल्लाह जे हबीब जी ज़ुबान मुबारक मां कुरान जी तिलावत हले मां पहिरियां बि वाके ॿुधायो कुरान भी मिठो, कुरान भी मिठो, मुस्तफा जी ज़ात भी मिठी, पर इहा सिफ़त छो बयान कयूं हालांकि हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अंदर रब करीम सभु सिफ़तूं रखियूं। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न भी रखी, हजरत याह्या हजरत ईसा अलैहिस्सलाम जी इबादत भी रखी, हजरत दाऊद अलैहिस्सलाम जी आवाज वारो मिठास भी रब करीम सोने हबीब में। इन्हीं जे करे आला हजरत फरमायो हर नबी को मिला मौजिज़ा एक एक, हर नबी को मिला मौजिज़ा एक एक, मौजिज़ा बन के आया हमारा नबी। हर नबी के हिक हिक सिफ़त अता फरमाई रब करीम, पर ये सब सिफ़तूं हुजूर जी ज़ात में रखी छॾी।
ओ मुझ महबूब बेमिसाल ओ जे हबीब जे मथां कुरान नाज़िल थियो तो कुरान भी बेमिसाल पर जंहिं इन कुरान के पंहिंजे सीने में संभालियो आहे न वो हाफ़िज़ कुरान भी असां तव्हां में बेमिसाल तो महमूद गज़नवी जो वाक़ियो आखिरी ॿुधाए करे मां इजाज़त वठां महमूद गज़नवी वक्त जो बादशाह वो हलंदे हलंदे पाण इरादो फरमाई त मां हाणे भला वञा थोरो चकर ॾेई अचां पंहिंजी रैयत खे ॾिसी अचां छा हाल आहे छा सूरत हाल आहे जीअं जो आयो वज़ीर खे खईं ॾीओ भी खयो तेल भी खयो हलंदे ॾिठो साम्हूं हिकिड़ो मदरसो आहे मस्जिद शरीफ आहे उतां हिकिड़ो नंढड़ो तालिब इल्म मस्जिद शरीफ मां निकिरी करे यहूदीअ जे दुकान ते वञे वरी उतां मोटी अचे थो वरी वञे थो यहूदीअ जे दुकान ते वरी मोटी अचे थो थोरो तवजो कयो इन कंदे कंदे हलंदे अच वञ महमूद गज़नवी वक्त जो बादशाह अल्लाह जो काबिल वली थी गुज़रियो वज़ीर जी हले ने तालिब इल्म का पुछा कयो त तुंहिंजो कहिड़ो कम जो तू यहूदीअ जे दुकान ते वञे थो इन खां पीरा कुछ माण्हू महमूद गज़नवी जे ज़हन में कुछ टे सवाल विया कोई सवाल केड़ा हा एक तो शक जे बुनियाद ते त ही जो को आहे पंहिंजे पीउ जो पुट आहे या ना आहे अहिड़े हिसाब सां को माण्हू जो ख़्याल हुयो बे नंबर ते त ही मदरसे जा तालिब इल्म उलमा हाफ़िज़ ये अंबिया जा वारिस आहिनि या ना आहिनि इहो भी ख़्याल हुयो टे नंबर ते क़यामत थींदी अलाए कोन ये टई ख्याल हा टई सवाल हुन जे ज़हन में ये फिरंदा पिया वतन महमूद गज़नवी आयो अचो ने ये खान नंढड़े तालिब इल्म खां पुछा कयई दे हाल तू जो कहिड़ो कम जो तू हिन यहूदीअ जे दुकान ते वञे थो तवज्जो सां यहूदीअ जे दुकान ते वञे थो तू त मदरसे में वेही करे पढ़ मस्जिद में वेही करे अल्लाह जो कुरान पढ़ ओ महमूद गज़नवी के नंढड़ो तालिब इल्म पे चवे ओ साईं वाकई मां मदरसे में रहा मदरसे में पढ़ा कुरान पढ़ा हदीस पढ़ा फिक़ह पढ़ा पर मुंहिंजा साईं ॻाल्हि है असां जे मदरसे में रोशनी कोने दियो कोने ॿी का एडी लाइट कोने इन यहूदीअ जे दुकान ते रोशनी आहे पोइ उस्ताद जे फव खां इहो कुरान खणी करे वञी करे यहूदीअ जे दुकान ते रोशनीअ में वञी ॾिसी थो अचां वरी मोटी अचे करे यादि थो कयां वरी वञा थो लाइनूं ॾिसी करे वरी अचे यादि थो कयां तव्हां त जेसीं ताईं पंहिंजो सबक़ मुकमल यादि कोन कंदो आहियां तेसीं ताईं आराम कोन कंदो आहियां महमूद गज़नवी जे अखियुनि मां लुढ़क वही आया त ही अल्लाह जे कुरान सां एडी मोहब्बत करे थो मस्जिद सां एडो प्यार करे थो उन महमूद गज़नवी छा कयो पंहिंजे वज़ीर खे चई इहो ॾीओ बि हिन तालिब इल्म खे ॾे ऐं ही रोशनी करे पढ़े जेसीं ताईं पढ़ंदो असांखे सवाब मिलंदो ॾीओ भी दे तेल भी दे वापस मोटियो मोटी करे आराम कई अख सां लगी छा ॾिसे त मदीने वारे साईं ज़ियारत कराई आहे चल तुंहिंजा मुंहिंजा भी अहिड़ा भाग थियनि आमीन त चओ इहो क़ुरान मुंहं ते घुमे आमीन ज़ोर सां चओ हुजूर जी ज़ियारत थे हुजूर जे रोज़े मुबारक जी ज़ियारत थे त इन खां वधीक ॿियो छा आए सिक हुजूर जे रोज़े असीं मुस्तफा जे वतन जा दीवाना भई हथ मथे करे चओ सुभान असीं मुस्तफा जे वतन जा दीवाना असीं मुस्तफा जे वतन जा दीवाना सिकऊं था नबीअ जे अल्लाह सिकऊं था नबीअ जे सहन जा दीवाना अल्लाह
जेके महबूब जी सिक में आए उहे कर बैत मद असी मुस्तफा जे वतन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना महमूद हसन अली आराम जो कयो निंड कई अग किसा लगे वे मुस्तफा जी ज़ियारत कराई पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ियारत करे फरमायो ओ सब गदगीन जा पुत्र तवज्जो सा एक सवाल हल थियो मानु जा वहम खत्म थींदा वया ओ सब गदगीन जा पुत्र तो असा जे मेहमानन जी वारिसन जी खिदमत कया क़यामत वारे ॾियारे इन्ही जो अजर मां मुस्तफा खां वठजा हिक धक में टई सवाल हल सोचे पियो त ही आलिम वारिस आन अलाए कोन हुजूर सिंह ज़ियारत करे फरमाया त ये असांजा वारिस तई क़यामत वारे ॾिहाड़े इन्ही जो अजर ख़्याल से क़यामत थींदी अलाए कोन क़यामत जे ॾिहाड़े इन्ही जो अजर मां मुस्तफा खां वठजा अवां बि जेतिरो हिन जॻह ते ॾींदो न दुनिया में न मिले पर आख़िरत में ज़रूर मिलंदो त अल्हम्दुलिल्लाह यकीनन अज असां तवा उन बाबरकत महफिल में आया हूं कुरान वारी महफिल में बैठा आहियूं असां तवा जे मथा रहमत जो नुज़ूल हले पयो अल्लाह करीम खां दुआ है तरफ करीम मुंहिंजो ॿुधान अवां जो ॿुधण बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह है यो साईं हजरत अल्लामा मौलाना साईं मोहम्मद सलीम सिकंदरी साहब जा पंहिंजी सुणे आवाज़ अंदाज़ सां किताब लाजा ॿुधायो हिन वक़्तु नाते मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण लाइ गुज़ारिश कंदासीं मोहम्मद हनीफा गीता जी नाते मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो नारा तकबीर नारा रिसालत खिताब जे लाइ गुज़ारिश कंदासीं हज़रत आला मौलाना साईं अता रसूल खे त जी किताब लाजा नहमद